बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं आकमल नाले जो साथियों, अॼु मां काफ़ी उस्तादनि जे लाइ ख़ासि तौर ते जेके बुनियादी क्लासनि खे पढ़ाईंदा आहिनि, ABC बि, सिंधी अल्फ़ाबेट बि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो टीचिंग जो कॉम्बो टीचिंग मेथड जे नाले सां हिकिड़ो अहिड़ो मेथड खणी थो अचां पियो, जंहिंमें ABC ऐं प्लस में सिंधी जा कुझु जुमिला जेके आहिनि मिक्स करे ॿारनि खे पढ़ाया वेंदा, जेको हिकिड़ो तमामु बहितरीनु ऐं हिकिड़ो असराइतो साबित थियो आहे। पहिरियों मां तव्हांखे उहो ॿुधायां थो पियो ऐं आख़िर में हिन शइ जे मुतालिक़ डिस्कस कयूं था पिया। ABCD अम्मा ख़ुशि थींदी, ABCD अम्मा ख़ुशि थींदी, EFGH ₹5 ॾींदी कैश, EFGH ₹5 ॾींदी कैश, IJKL पास आहियां नया फेल, IJKL पास आहियां नया फेल, MNOP पाया सिंधी टोपी, MNOP पाया सिंधी टोपी, QRST ठही ठुकी फ्रेश थी, QRST ठही ठुकी फ्रेश थी, UVWX पहिरियों आहे मुंहिंजो टैक्स, UVWX पहिरियों आहे मुंहिंजी डेक्स, बाक़ी रहियो YZ, बाक़ी रहियो YZ सुठी आहे मुंहिंजी ड्रेस, ABCD अम्मा ख़ुशि थींदी, EFGH ₹5 ॾींदी कैश, IJKL पास आहियां नया फेल, MNOP पाया सिंधी टोपी, QRST ठही ठुकी फ्रेश थी, UVWX पहिरियों आहे मुंहिंजी डेक्स, बाक़ी रहियो YZ सुठी आहे मुंहिंजी ड्रेस। जी साथियों, हीअ आहे माना बुनियादी क्लासनि में ख़ासि तौर ते नंढनि EC क्लास जे ॿारनि खे ABC खे पढ़ाइण जो तरीक़ो ऐं ABC सां गॾु कुझु सिंधी लफ़्ज़नि जी रवानी जो अंदाज़। हाणे जॾहिं इहे ABC ऐं सिंधी मिक्स करे तरन्नुम में सुरनि में जॾहिं असां ॿारनि खे मश्क करायूं था या पढ़ायूं था, यकीन ॼाणियो सभु ॿार दिलचस्पी सां न सिर्फ़ु इन सरगर्मी में शामिलु था थियनि ऐं पंहिंजे मुतहरिक किरदारु अदा था कनि, जंहिंसां उन्हनि जी ABC बि यादि थी वञे ऐं सिंधी जा जेके कुझु लफ़्ज़ उन सां मिक्स कयूं था असां, त जीअं उनजी काफ़ीअ जे अंदाज़ सां उन्हनि खे जोड़े करे असां कुझु वधीक तरन्नुम वारो हिकिड़ो सुठो अंदाज़ बणाए सघूं। इन सां उन्हनि शागिर्दनि जे अंदरि एतमाद बि वधे थो, हौसलो बि वधे थो ऐं उनजी शमूलियत बि वधे थी। मां जेके बि गवर्नमेंट थोरी प्राइवेट स्कूलनि सां वाबस्ता उस्ताद आहिनि, जेके ख़ासि तौर ते बुनियादी क्लासनि में ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि, उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदसि त इन तरीक़े जो अंदाज़ ऐं अहिड़े क़िस्म जा पैटर्न जेके आहिनि पंहिंजे पंहिंजे तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जे ज़रिए दुनिया जे साम्हूं आणियो ऐं इन बुनियाद ते जेके असांजी टीचिंग जो स्टाइल आहे उहो वधीक बहितर ऐं इम्प्रूव थी सघे थो। तमामु घणी महिरबानी साथियुनि जी। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट कंहिं तरीक़े सां वरी तव्हां सां गॾु थींदासीं। उमेदु आहे त हीअ अंदाज़ ऐं हीअ तरीक़ो तव्हांखे तमामु सुठो लॻो हूंदो। इंशाअल्लाह महिरबानी तव्हांजी, जज़ाकल्लाह।